बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। माया सरेसान अमन। अॼु असां नई टॉपिक पढ़ंदासीं। काइंड्स ऑफ नाउन में प्रॉपर नाउन ऐं कॉमन नाउन पढ़ियोसीं। अॼु असांजी टॉपिक आहे मटीरियल नाउन। मटीरियल नाउन हाणे असां पढ़ंदासीं सिंपल डेफिनेशन मटीरियल नाउन जी। त मटीरियल नाउन आहे छा? मटीरियल नाउन इज़ द name of matter in which other things are made. इसम जिन्स मटीरियल नाउन माना इसम जिन्स। अहिड़ा इसम जन मां ॿियूं शयूं ठहनि। एग्ज़ाम्पल, मिसाल जे तौर ते असां खणूं था मिल्क यानी खीर। असां खीर मां छा छा ठाहे सघूं था? असां खीर मां खोड़ सारियूं शयूं ठाहे सघूं था। यानी असां मिल्क रोज़ ठाहे सघूं था, शरबत ठाहे सघूं था, ऐं ॾही मिल्क मां असां ॾही बि ठाहे सघूं था। मिल्क मां असां माओ ठाहे सघूं था। मिल्क मां असां अहिड़ियूं मिठियूं मिठियूं सौगात ठाहे सघूं था जेके असां पंहिंजे रोज़गार जी ज़िंदगीअ में इस्तेमालु कंदा आहियूं। हाणे इन खां बाद में मिल्क खां बाद में असां वटि आहे कॉटन। कॉटन मां छा छा ठहे थो? कपिड़ो ठहे थो। ऐं उन खां अलावा कॉटन मां असां धाॻो ठाहे कपिड़ो बि ठाहियूं था, ऐं उन खां पोइ कालीन बि ठाहियूं था। खोड़ अहिड़ियूं शयूं जंहिं मां ॿियूं शयूं ठहनि थियूं, जीअं मिल्क आहे, कॉटन आहे, ऐं उन खां बाद में प्लास्टिक आहे, वुड आहे, etc। हाणे थोरो असां हिनखे रिवाइज़ कंदासीं। मटीरियल नाउन इसम जिन्स। इसम जिन्स। हाणे जिन्स चइबो छा के आहे? उन शइ खे चइबो आहे जन मां ॿियूं शयूं ठही सघनि। मटीरियल नाउन उहो हूंदा आहिनि जन मां ॿियूं शयूं ठहनि। जीअं खीर आहे, असां खीर मां माओ बि ठाहींदा आहियूं, ॾही बि ठाहींदा आहियूं। ऐं जीअं कॉटन आहे, कपह, इन मां असां धाॻो ठाहींदा आहियूं। धाॻे मां खोड़ सारी क्वालिटी जा असां कपिड़ा ठाहींदा आहियूं। जीअं प्लास्टिक आहे, प्लास्टिक मां असां बैग्स बि ठाहींदा आहियूं, बर्तन बि ठाहींदा आहियूं। ऐं वुड आहे, काठ आहे, इन मां असां पंहिंजो फर्नीचर ठाहींदा आहियूं। स्कूल जे लाइ डेस्कूं ठाहींदा आहियूं, घर जे लाइ अलमारियूं ठाहींदा आहियूं, दरवाज़ा ठाहींदा आहियूं। असां इहा शइ सम्झीसीं त मटीरियल नाउन उहो हूंदो आहे जन मां ॿियूं शयूं ठहनि।